चाचा क्या हाल है? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अल्लाह माता है पखो दयो दुकान लाई के ना हाँ हाँ बाबा तां पको ठाया बोलो। पखो ठाया कल तां जेको पको ॾेई आओ न हां उन हिकिड़ो पर बि चिबो हुयो उहो मटायो दमाद सर्कट सड़ियल हुअसि उहो मटायो दमाद ऐं मोबिल मटायो दमाद मोबिल तां हिकु न मटायो हुअसि न कंप्रेसर सड़ियो मां पखो ॾेई में मां कार ॾेई में मोबिल मटायो सर्कट मटायो छा कयो वॾी मिहनत कई आहे पखे ते वॾो ख़र्च मोबिल बंदो आया मिस्त्री मां तूं ई छो न आहे मोबिल पवंदो पखे में टोटल हिसाब ॿुधायो मुंहिंजो घणो थियो आहे हिसाब टोटल जो अथव 4142 रुपया ऐं 88 पैसा एतिरे में न मां ॿियो पको कार वठींदुमि जेके पैसा अथव इहे अथव ॾेई पैसा खणी वञो पको हेॾे छॾ हरकत न कर ॿुधायो न छा आहे पको वापसि ॾियो मोबिल कढो बस कढो मूं पखे ते मिहनत कई आहे पैसा पूरा ॾेई तव्हां खणी वञो हरकत न कर वाह हले तव्हां निकिर गर्मी लॻी पई आहे ही कहिड़ी शइ आहे छा थियो अथई ॿुधायो न चई पको खणण आयो ईअं हरकत सफ़ा सेंस ई कोन्हे को यार छा थियो आहे दे न वापस यार पैसा दे त ॾियां न बस गाड़ी मोबिल गाड़ी मां नथो वठां बस वापस न थींदो हिन पखे ते मिहनत कई आहे साफ़ ही कोन करे हिन सम्झे किथे चढ़ी वियो साफ़ ही कोन करे छा ॿिया पखा ॾेई था वञनि इहो ठाहियूं था न हिन ते हाणे 3000 रुपया ख़र्च आयो ॼाण आयो छोकिरो ॿुधायो न पैसा कोन नी मूंखे 41 रुपया 4100 रुपया 2100 रुपया ऐं 41 रुपया ॾे 88 पैसा मोबिल कढी त मां नथो वठां सर्कट किथे किथे हे जो लॻो पियो अथसि छा थियो अथई तारूं नयूं विझी न पुराणियूं हलियल तारूं सही अथसि इहे तारूं इहे तारूं मटाईंदोमांसि ख़र्च वधंदई नट चापी न चापियल हर शइ में ओके हाणे खणी वञ रियात करी न वठाए न त न वठंदो आहियां पखो जे पैसा दी छॾ हरकत न कर किनो तारियूं छॾ पैसा ॾेई पको खणी वञ न मिलंदई पको रियात कर 15 रियात रुपयो बि न थींदई हिकिड़ो पैसो बि रियात न थींदई रियात कई त 15 में ॾे रियात रुपयो बि न थींदई पको बस रुपयो ई न ॾे बस हल हितां चंडिया बरो चढ़ींदो आहियां मां निकर खण पको हितां निकर घणा गर्मी लॻी पई आहे घणा खपनि ॿुधा 2100 रुपया ॾे न मां 200 रुपया ॾींदो न ऐं ॿिया उधार ते पैसा बि ओए हर कुछ आना ओ भती दे 1900 रुपया ॾेई वञ जा बाक़ी